नाज़रीन, बोर के 4 महीना गुजरण बावजूद यूसी कंडे चुकी हैं गोज़े जा सवे गोट हिन वक्त भी पानी जे हेठां आहिनि। मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ हंधनि ते 10 खां 15 फुट पानी बीठल आहे, जंहिं करे सारियालो ऐं कणिक जो फ़सुलु त तबाह थियो, पर ईंदड़ ख़रीफ़ जी जेकी पोखाई आहे उहा बि न थियण जो ख़दशो वधी वियो आहे, जंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान हुजनि था। अचो त हिते मौजूदु आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आंदल ॿोॾि जेका तबाही असांजी कई आहे, सारेलो फ़सुलु त बिल्कुलु तबाह थियो, उन खां बाद में कणिक जो फ़सुलु तबाह थियो, पर ईंदड़ जेको आहे उहो बि असांजो असां नथा सम्झूं त को उहो बि थींदो। न ई के गवर्नमेंट जे तरफ़ां आईंदह लाइ ईंदड़ ॿोझ जे लाइ को मनसूबाबंदी जोड़ी वई आहे त खैरपुर नाथन शाह तालुके खे कीअं बचाइजे या छा, उहो बि को बि सिस्टम न आहे। जेके सर्वे कया अथनि उन्हनि जेके घर असांजा तबाह थिया ड्रही करे, हिते असां वटि 20 फुट पाणी बीठल हुयो ऐं घर ड्रहिजी आहे न त टेंट त ठहियो, पर जेके सर्वे जे आसिरे में हिकिड़ो माण्हुनि खे ब्लैकमेल कयो अथनि। फसल न थियो आहे सर, न चेट थियो आहे, न कती थियो आहे। कती जो बि आसिरो वियो, पर चेट जो आसिरो बि वियो। इहा असांजे हुकुमरान भलाई उन्हनि जी आहे। सूरत हाल तव्हां ॾिसो था, असांजो गुज़र सफ़र बचनि जो हिन ज़मीन सां आहे, आबादी सां आहे। आबादी असांजे मुकमल ख़तमु थी वई आहे। हींअर घर असांजा अटही पट थी विया आहिनि। कंबर खान लिगारी दावत जली बिलावल साहिबु ॿाहिरों आयो, ॿाहिरों ई सलाम अलैकुम हलियो, का बि ऑफर कान कई, न का बि ऐलान कोन कई। ॿियो चकर आहे खैरपुर नाथन शाह में मुराद अली शाह आयो त बि कुझु कोन कई। असांजा फसल इहे नंढड़ा बचा आहिनि, स्कूल असांजो ख़तमु आहे, घर असांजा टही पट चवंदा पाणी सां कढी शहर खां, हाणे शहर पाणी निकितो आहे खैरपुर जो, पर बराड़ी ग़रीब कान सां आहियूं। कणिक थियो इहे सारी थिया, अॻिते बि कोन्हे त सारियूं हेलो साल बि सारियूं कोन्हे था, अञा पाणी बीठो आहे 20 फुट पाणी। पाण हालत ॾिसो था त उन पाणी कढनि था, न छा सारियूं विया, कणिक बि विया, असांजा बच्चा बुखनि ते वेठा आहिनि। हाणे छा थींदो? नंढा बच्चा असांजा जॻह जॻह सभु ड्रही विया आहिनि। असां हाणे वञूं त कारे ख़ुदा पाड़ूं पटे, असां कारे वञूं भला, हे हेॾो पाणी असांजो हशर आहे। कारी मोरी जेकी आहे एमएनएमी ड्रेन में किरी पई आहे, जंहिंजे करे पाणी ड्रेन आउट नथो थिए। ऐं अवां हिननि आबादगारनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं। हुननि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द पाणी निकाल कयो वञे, त जीअं उहो फ़सुलु करे सघनि ऐं उन्हनि जो जियापो थी सघे। कैमरामैन अली मुज़ा शाह सां गॾु मसरूर असगर शाह, KTN न्यूज़ खैरपुर नाथन शाह।